नाज़रीन, इस्लामाबाद जी एहतसाब अदालत किडनी हिल्स रेफरेंस में पीपी अगवान सलीम मानवी वाला ऐं ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर। जी अॻूणो डिप्टी चेयरमैन सेनेट सलीम मांडली वारा ते किडनी हिल जो केस आहे एहतसाब अदालत में अॼु फर्द जुर्म लागू करे छॾियो आहे, जॾहिं त सलीम मांडली वारा जी तरफ़ां फर्द जुर्म खां इनकार कियो आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए था हलूं त इन ई मामले ते जेको एहतसाब अदालत में इहो केस हली रहियो आहे, इन जे हवाले सां सलीम मांडली वारा हिकु प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए बि नेब पारां जेको इहो केस दाख़िल कयो वियो उन जे हवाले सां पंहिंजे तहफ़ुज़ात जो इज़हार कियो हो ऐं स्टैंडिंग कमेटी में बि इन केस जे हवाले सां तहफ़ुज़ात जो इज़हार कयो हो त इहो नेब पारां हथरादू तौर ते इहो केस हुन जे मथां लागू कयो वियो आहे। जॾहिं त अॼु कुझु देरि पहिरीं सेनेटर सलीम मांडली वारा एहतसाब अदालत पहुतो ऐं एहतसाब अदालत में उन जे मथां इहो फर्द जुर्म लागू कयो आहे ऐं सलीम मांडली वारा पारां फर्द जुर्म ते जुर्म खां इनकार कियो आहे। मुदस्सर, अवां जी महिरबानी।